सिंधड़ी तालुके ॻोठ शाह बख्श लाशारी में सूर्य बादशाह वेलफेयर एंड ट्रस्ट पारां 4 ॾींहंनि वारो फेस्टिवल मुनक़द कयो वियो। अचो त हिन फेस्टिवल में मौजूद तमाशा आहिनि, रहवासियुनि रांदीगरनि सां ॻाल्हि ॿोल करियूं, संदन छा चवणु आहे। सेहतमंद माशरे जे ख़ातिर जिस्मानी रांदियूं तमामु ज़रूरी आहिनि। इन जे नारे जे 2019 खां असां जेको आहे रांदियूं करायूं पिया, जिन में वॉलीबॉल, फुटबॉल ऐं रनिंग ऐं इलाही सारियूं 15 खां मथे रांदियूं शामिल आहिनि। हिन दफ़े बि 16 रांदियूं शामिल हुयूं, जिन जा मुक़ाबला बाक़ाइदे 29 डिसंबर खां शुरू थिया। अॼु 1 जनवरी ते जेको आहे पुॼाणी ते पहुता। तमामु सख़्तु मुक़ाबला थिया, तमामु ज़बरदस्त मुक़ाबला थिया ऐं सभिनि जी तादाद में माण्हुनि अची हिते मज़ो माणियो। ॾींहुं ब ॾींहुं जिन में इम्प्रूवमेंट अचे पई। हाणे जेको आहे सो वॉलीबॉल जा इवेंट्स, हाई जंप जो इवेंट, शॉट पुट थ्रो, जेवलिन वग़ैरह इन्हनि जो इज़ाफ़ो कयो आहे। इन में बि इलाइक़े जे नौजवाननि जेको आहे सो वधी करे हिसो वरितो आहे ऐं असां उमेद कयूं पिया त अॻिते बि जेको आहे सो असांजो फेस्टिवल हिन खां बि कामयाबु रहंदो इंशाल्लाह। ऐं असांजे इन इवेंट कराइण सां इलाइक़े जे नौजवाननि में कॉम्पिटिशन जो जेको रुझान आहे उहो वधे पियो थो ऐं नौजवान हिक ॿिए सां मुक़ाबले जी सलाहियत रखनि था ऐं उहे वधी करे इन में हिसो वठनि पिया। इन सां नौजवान जेको आहे सो सेहतमंद एक्टिविटीज़ में जेको आहे सो अॻिते ईंदा। हिकिड़ो तालुके लेवल ते बहितरीनु फेस्टिवल आहे। हिननि में ॿारनि खे जेके बि वीचारा फज़ूल घुमनि था फिरनि था, उन्हनि खे तमामु सुठी तरबियत मिलंदी। गवर्नमेंट खपे त हिननि जे डिपार्टमेंट वग़ैरह खोलाइनि, जीअं ॿार वग़ैरह अॻिते हिननि जी महिनत वधे, जीअं अॻिते वञनि। स्पोर्ट्स फेस्टिवल जो जिन 3 एडिशन थी चुका आहिनि ऐं इन जा ऑर्गेनाइज़र शेर मोहम्मद दर्स ऐं हाजी याकूब लाशारी जेको पंहिंजी मदद पाण हिते इहो इवेंट कराइनि था। हर साल इहो इवेंट कराइनि था ऐं इन में डिफरेंट मुख़्तलिफ़ रांदियूं हूंदियूं आहिनि ऐं काफ़ी आसे पासे जा छोकिरा ऐं मीरपुर डिस्ट्रिक्ट जा छोकिरा काफ़ी इन में पार्टिसिपेट कनि था। ऐं इन जे अलावा जेके बि आहिनि, इहे तमामु सुठी रांदि आहे जेके मतिलबु हेल्दी एक्टिविटी आहे इंसान जे लाइ। जेके यंगस्टर आहिनि, जेके नौजवान छोकिरा आहिनि, हुननि जे लाइ हिकिड़ी मतिलबु पंहिंजी मदद पाण आहे, जेके मतिलबु हुतां खां पंहिंजो ख़र्चु पाण करे जेके परे परे खां अचनि था, मतिलबु इहे सुठे इवेंट लाइ इनमें पार्टिसिपेट कनि था ऐं इंशाल्लाह अॻिते हितां खां टीमूं निकिरंदियूं ते पाकिस्तान लेवल ते वञी खेॾींदा। असांजी इहा ई ख़्वाहिश आहे माशाल्लाह। सूर्य बादशाह फेस्टिवल ही 3 दफ़ो असांजे ॻोठ में थियो आहे, पर गवर्नमेंट जे तरफ़ां कंहिं बि क़िस्म जी माली मदद सरकार न कयो वियो आहे। ही जेको कुझु ही कनि था असांजा दोस्त हणो हणा पंहिंजो ई ज़ाती ख़र्च ते करे ही मुनक़िद कराइनि था ऐं ही इवेंट्स जेको आहे सो तमामु सुठो आहे ऐं कामयाबु आहे। इहे इवेंट्स करणु खपनि। ॿारनि जी सिहत जो बि इन में वॾो दारोमदार आहे। ॿार सेहतमंद रहनि था, केतिरनि बीमारियुनि खां ई बचनि था, मनशियात खां बचनि था। कैमरामैन काशिफ अली सां गॾु अज़ीज़ सागर, KTN न्यूज़, सिंधड़ी।